الله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا وسندنا محمدا عبده ورسوله صلى الله عليه وعلى آله وأصحابه أجمعين. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة. وقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: ما آتاكم الرسول فخذوه وما نهاكم عنه فانتهوا. وقد قال الله تبارك وتعالى: ومن يطع الرسول فقد أطاع الله. وقد قال النبي صلى الله عليه وسلم: من أطاعني فقد أحبني، من أحيا سنتي فقد أطاعني، ومن أطاعني فقد أحبني، ومن أحبني كان معي في الجنة. وقد قال عليه الصلاة والسلام: يد الله على الجماعة. وفي رواية: من شذ في النار. وقد قال عليه الصلاة والسلام: إن العلماء ورثة الأنبياء. وقد قال عليه الصلاة والسلام: من فارق الجماعة شبرا فقد خلع ربقة الإسلام عن عنقه، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. صدق الله العلي العظيم، وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين، ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما.
जेके दोस्त मुहब्बत सां वेठा आहिनि उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ करियां थो त उहे सभु साथी मदीने जे साईं ते दिल जे मुहब्बत सां बआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़नि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन टेबल के खाली या हेॾे हलिया वञो या हेठि हलिया वञो, तूं बि हेॾे हलियो शाबस। जेके बीठा आहिनि साथी ये वेही रहनि या होॾे वियो हेॾे वियो, तव्हांजी मर्ज़ी। ये टेबल मुकम्मल खाली करे छॾे। काबिल सद एहतराम उलमा किराम, मुझा मुख्तरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गो, ठेड़ी शहर में मदरसा तालीमुल कुरान हमादिया जे तरफा दस्तारे फजीलत जे हिन जलसे में तमाम असां सभई बिरादर मुख्तरम हजरत मौलाना इरफान अहमद साहब जे दावत ते हिते गॾु थिया आहियूं। दुआ है दशल अल्लाह से तव्हां असां सभिनी जी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको है ऐं मां कोशिश कंदुसि त पंहिंजे मारूज़ात खे मुख़्तसर खां मुख़्तसर कयां। अठनि ॾहनि ॾींहनि खां वठी मां जिते बि जलसो कयो आहे, मां हर जलसे में पंहिंजी गुफ़्तगू क़ौमी असेंबली में पेश कयल ताज़े बिल खां मां पंहिंजी गुफ़्तगू शुरू कई। ऐं हिन इज्तिमा में भी मां पंहिंजे गुफ़्तगू जो आगाज़ उन बिल खां करणु चाहियां थो जेको 8-10 ॾींहं अॻु में क़ौमी असेंबली में पेश। वो बिल औरतुन है जिनजो वास जियो दोस्त के ये गैर सदारा है जिन है समत खल नहीं। कुछ साल पाकिस्तान जो आयो वारन भी कुछ वारा असर आया 2000 में जेका ओडाई भी कुछ वारा असा गुज़रियल जेके खेज़ साथियूं पयूं बरसारन इलाक़ी कुछ इन वारा असां के या जन खपे पाकिस्तान एनजीओ कम कर वैसे एनजीओ जिनजी काफर यानी सैकड़ों जिनके पे कावारा बरतानी
असां की खबर हुई अयो फिनाए न मां इन शार नथा जान इहे रोजवार खिदमत कम कर इनन वट जा पैसा जी वे रस न कई इन जे करे सोचो जेके माण्हू थी विया हरट रही पट जिंजो लाख तबा और मरी फसुल जेकॾहिं एनजीओ मनन जी मथा त एन वारा गुंजो घर और तलख टुइन के अवान में हुजण में आया ये जरिए जो दासा नौकरी दी पाहू को दासी जबरून प्यार महीनो 1000 मुन्नो रुपयो महीनो पर शर्त उन्होंने होता सा बरथी कुआरी शादी थे जो पहिरियों ॿियो हुजन छोकरियूं पतरी खपतासी पहाइन होटल एयर कंडीशन में के नयूं वाइट कयूं हुननि वो कॾहिं छोकरनि खे कराची वठी वञनि कॾहिं इस्लामाबाद कॾहिं लाहौर कॾहिं पेशावर जॾहिं असांखे इहा ख़बर पई त असां प्रोटेस्ट कयो असां एहतिजाज कयो असां चयोसीं त इहा बेग़ैरती आहे जो मुसलमाननि जूं नियाणियूं धारियनि मर्दनि सां गॾु घुमंदियूं अथनि इहा बेग़ैरती आहे मां अव्हां खां पुछां थो इहा बेग़ैरती आहे या न आहे सिर्फ़ गैरतमंद मुसलमान मूंखे जवाब ॾियनि इहा बेग़ैरती आहे या न आहे जॾहिं असां ऑब्जेक्शन कयो प्रोटेस्ट कयो एहतिजाज कयो तो उन्हनि चयो त असां ख़ैर जो कम था कयूं ख़िदमत जो कम था कयूं तव्हां मुला असांजी रस्ते रोक कयो था तव्हां वॾा ज़ालिम असां उन्हनि खे चयो त जेकॾहिं माइन खां सवा तव्हांजो कमु नथो थिए त पंहिंजूं माउरूं वठी अचो पंहिंजूं भेनरियूं वठी अचो पंहिंजूं ज़ालूं वठी अचो पंहिंजूं धीअरियूं वठी अचो ॾुतियल माण्हुनि जे नियाणियुनि जे इज़तुनि सां न खेॾो उन्हनि ॾींहंनि खां असांजो हिननि सां जहिड़ो शुरू थियो हाणे उन्हनि माण्हुनि कुझु औरतुनि जे ज़रिए पाकिस्तान जे क़ौमी असेंबली में हिकिड़ो बिल मूव कयो ऐं उन जो टाइटल आहे घरेलू तशद्दुद जे ख़िलाफ़ बिल घरेलू तशद्दुद जे ख़िलाफ़ बिल ऐं जॾहिं असां उन्हनि खां पुछा कईसीं त इन बिल जो मतिलबु छा आहे हुननि चयो त मर्द माइन सां तमामु वॾियूं ज़्यादतियूं कनि था पीउ मां पंहिंजे नियाणियुनि खे मोचड़ था हणनि ॿाहिरि पंहिंजनि भेनरुनि खे पादर था हणनि मुड़ुस पंहिंजनि ज़ालुनि खे ज़लील था कनि इन जे करे असां चाहियूं था त अहिड़ो कानून ठहे पाकिस्तान जी क़ौमी असेंबली में जो को पीउ पंहिंजे धीउ सां को भाउ पंहिंजी भेण सां को मुड़ुस पंहिंजे ज़ाल सां ज़्यादती न करे सघे उनखे चंबो न हणी सघे ऐं जेकॾहिं को ईअं करे त उन्हनि खे अहिड़ा मोचड़ा ठोकजनि जो उनजी तबियत ठीकु थिए इहो कानून पेश करणु चाहिनि था
यह गाल अवां जे ज़हनन में हुजण घुर्जे त इस्लाम औरत की इज्जत से खरी है। काफरन औरत के मंडी जो माल बनायो आहे। अगर औरत के इज्जत ॾिनी आहे त मिठड़े मुहम्मद करीम जे शरीयत ॾिनी। काफरन वटि औरत मंडी जो माल है। तो गैरत इस्लाम में आ, कुफर में काने। जिन वटि कुरान कोन है, जिन वटि दीन कोन है, जिन वटि इस्लाम कोन है, जिन वटि शरीयत काने, उन्हनि वटि गैरत भी काने। अब तुझी कड़ी फैक्ट्री दी हले, तो फोन ते ॻाल्हाइणो तो बाहर निकली वञ। फोन भी अल्लाह जो अज़ाब आहे या मोबाइल फोन। मां तो हर जलसे में चवंदो आहियां मूंखे हिकिड़े ॾींहं जी बादशाही ॾियनि त पहिरें ॾींहं ते पहिरियों कदम फोन बंदि, मोबाइल ते पाबंदी। बेड़ो बोड़े छॾियो मोबाइल। 1.5 फुट जे हमरान खे बि मोबाइल आहे। ऐं मां कसम सां चवां थो त मोबाइल जे करे गुनाह वधिया आहिनि, मोबाइल जे करे ॾोह वधिया आहिनि, जुर्म वधिया आहिनि। अंग्रेज बि एॾा हरामी आहिनि, राति जो टाक शाक फ्री। जॾहिं घर जा वॾा सुम्हींदा पवनि त हे वाड़ा वाड़ा मंझूं ऊंधियूं कयूं वेठा आहिनि सॼी राति। या मोबाइल कन ते अथनि, सॼी राति मोबाइल ते क़ुरान पढ़ंदा आहिनि। चङा घर उजड़ी विया सफ़ा। जी छा पियो थो हिन तरफ़ त वाइज़ करणो आहे त मां कुर्सी ख़ाली करण जे लाइ तयारु आहियां। हिकिड़ो हमरा आला तालीम हासिल करण जो अमेरिका 10-15 साल उते गुज़ारी, छो त क़ुरान पाक जे तालीम खे त हे आला तालीम सम्झनि कोन था। इन्हनि वटि आला तालीम है अंग्रेज़ी वारी। 10-15 साल अमेरिका में गुज़ारे जॾहिं हमरा मोटी आयो, ॿाराड़ी जो माण्हू हो, वॾियूं डिग्रियूं विग्रियूं वठी आयो। सियारे जी मौसमी जॾहिं वापसि थियो, ॻोठ वारनि वॾी मच कचहरी कई। हे वेठा आहिनि, हाणे गपशप पई थिए, ख़ुशतबई थिए पई। हिकिड़े छोकिरे पुछो हुन हमरा खां त चाचा पंहिंजो मेंह खे अंग्रेज़ी में छा चइबो आहे? चई त मेंह खे हीअं चइबो आहे। ॿिए चुस भला रिढ खे छा चइबो आहे? चई रिढ खे हीअं चइबो आहे। ॿिए चुस भला ॿकरीअ खे छा चइबो आहे? भला खट खे छा चइबो आहे? ईअं वरी गपशप थिए पई त हिकिड़े चाचे कुराड़े हुन हमरा खे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, अंग्रेज़ीअ में गैरत खे छा चइबो आहे? त हुन हमरा थोरो कंधु हेठि कयो, थोरी देरि खां पोइ कंधु मथे करे चई ॾाढा हुननि हरामनि वटि गैरत आहे ई कान, हिन करे डिक्शनरी में लफ़्ज़ ई कोन्हे। गैरत इस्लाम ऐं उहो ॿुधी छॾियो जंहिं वटि गैरत कोन्हे उन वटि ईमान कोन्हे। बरमला चवां थो, गुनहगार जन्नत वञी सघे थो, बेगैरत जन्नत नथो वञी सघे। गुनहगार खे क़यामत जे ॾिहाड़े पाक मुहम्मद करीम जी शफ़ाअत नसीब थी सघे थी, बेगैरत खे मिठड़े मुहम्मद मीर जी शफ़ाअत नसीब न थी सघे। हे औरतुनि जे हक़नि जा चैंपियन आहिनि। औरत जो हैसियतूं 4 आहिनि। या औरत कंहिंजी अमड़ हूंदी, या औरत कंहिंजी भेण हूंदी, या औरत कंहिंजी न्याणी हूंदी, या औरत कंहिंजी ज़ाल हूंदी,
चैनी सूरतुन में औरत काबिल इज्जत जेकॾहिं औरत कंहिंजी अंबर आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो अंबर जी इज्जत कर छो त अंबर जे कदमनि में जन्नत थी। ऐं जेकॾहिं औरत कंहिंजी भेण आहे ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो कंहिं न्याणी जो बाबो मरी वियो भाउ उन पंहिंजी भेण जी पालना कई ऐं उन खां बाद में उनजी चङी जगह ते शादी करायई त जीअं मुंहिंजी भेण मूंखे दुआ करे ऐं शादी खां पोइ बि पंहिंजी भेण सां मिलण ईंदो हो महीने ॿिए महीने 3 महीने ऐं पंहिंजी भेण खे ख़र्ची बि ॾींदो हो पंहिंजे वस आहार मसलन कॾहिं 5 रुपया ॾिनई कॾहिं 50 रुपया ॾिनई कॾहिं 500 रुपया ॾिनई कॾहिं 5000 ॾिनई हालांकि शादीअ खां पोइ ख़र्च मुड़ुस जे ज़िम्मे आहे पर हे भाउ पंहिंजी भेण सां मिलण बि अचे पियो उनखे ख़र्ची बि ॾे पियो। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जेको भाउ पंहिंजी भेण सां अहिड़ो सुहिणो सलूक कंदो इन जे इन अमल जे सदके अल्लाह इन ते इहा करम नवाज़ी कंदो जो इन जे 7 पीढ़ियुनि ताईं इन जे बच्चनि खे सुञाई तंग न करे वियो। या वरी औरत कंहिंजी न्याणी यार हे तंग था कनि मूंखे जेके कचहरियूं कंदा न तव्हांखे कचहरी करणी आहे तव्हां पाण ते कंट्रोल नथा करे सघो त ॿाहिरि हलिया मुंहिंजी मजबूरी आहे मां इन माहौल में न ॻाल्हाए सघां मां कंहिंजे पेरनि में ज़ंजीर विधा कोन जेको वेहे अदब सां ऐं एहतराम सां तव्हां थकी पिया आहियो त मां दुआ घुरायां ईमानदारी में पाण थकल आहे काफ़ी देर भी थी वही दुआ था घुराऊं जेके दोस्त थकी पिया आहिनि पंहिंजा 2 हथ फिज़ा में बुलंद कर हे ॾिसो हे 2 ॼणा आहिनि मुंहिंजे पार्टी जा आहिनि हाणे जेकॾहिं मां दुआ घुरां त मां ते मयार कान्हे साईं ये थोरा आहिनि चङो जेके मुहबत सां वेठा आहिनि पंहिंजा 2 हथ फिज़ा में बुलंद कर अल्लाहु अकबर जो नारो लगे तो मुजाहिदन वांगुर लगे नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर अल्लाह सी हमारे इज्जतुन में इजाफो करे माचुम तो औरत जा कंहिंजी अमड़ हूंदी या भेण हूंदी या न्याणी हूंदी या ज़ाल हूंदी चैनी सूरतुन में औरत काबिल इज्जत ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जेकॾहिं अल्लाह साईं कंहिं माण्हूअ खे 2 न्याणियूं ॾिनियूं अल्लाह साईं कंहिं माण्हूअ खे 2 न्याणियूं ॾिनियूं ऐं उन शख़्स रब जे रज़ा ते रज़ामंदी जो इज़हार कयो ऐं उन चयो त मुंहिंजा रब तूं मूंखे पुट न ॾिना तूं मूंखे न्याणियूं ॾिनियूं तुंहिंजो फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे मां तुंहिंजे रज़ा ते राज़ी आहियां हुन पंहिंजे पेशानी में घुंज न विधो हुन न्याणियुनि जी पालना कई हुनजी ख़िदमत कई हुननि खे परणायई ॿिन्ही जहाननि जो सरदार फरमायो इहो न्याणियुनि जो पीउ क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में मां मोहम्मद करीम सां ईअं गॾु हूंदो जीअं हे 2 आङुरियूं पाण में गॾु ऐं जेकॾहिं औरत कंहिंजी घरवारी आहे त रब साईं छा थो फरमाए खियारुकुम लिअहलिकुम तव्हां भला उहे आहिनि जेके पंहिंजे ज़ालुनि सां भला हलनि जो ग़लत तासुर आहे त इस्लाम औरतुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ नथो करे मां ज़िमेदारी सां चवां थो त औरत खे इज्जत ॾिनी आहे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ इस्लाम ॾे ॿियनि औरतुनि जो इस्तेहसाल कयो हे छा पियो थिए रोज़ अख़बारुनि में इश्तिहार छपजनि था लेडी सेक्रेटरी जी ज़रूरत है साहब खे लेडी सेक्रेटरी जी ज़रूरत है
ऐं जेकॾहिं हुन साहब को पुछा कर तो बाबा मर्द मरी विया आहिनि जो तूं कंहिं औरत के पंहिंजो सेक्रेटरी करे तो रखे, तो उस साहब चवंदो तो आखिर ये भी साहदार है, हिननि जो भी हक़ है। पोइ हुन साहब खे चयो जेकॾहिं वाकई तुंहिंजी औरतुनि सां हमदर्दी आहे तो वॾी उम्र वारी का माई रख जेका ॾिसण वायसण जहिड़ी बि न हुजे, तोखे वधीक सवाब थींदो। हिन जो केरु लिफ्ट ई कोन थो कराए, घर में बि कान थी हलेसि, मरे जो रखे कूड़ तो कोन थो ॻाल्हाए। जहाज़नि में एयर होस्टेस खपनि, छो औरतुनि जो बि हक़ आहे वीचारियूं, उन्हनि जो बि गुज़र सफ़र थिए। असां कोई एतिराज़ कोन कंदासीं मौलवी, हिननि खे चओ त एयर होस्टेस जेके भर्ती कनि सभु रनड़ मायूं जिन जा मुड़ुस मरी विया हुजनि ऐं घटि में घटि उमिरि 40-50 साल हुजे, उन्हनि खे एयर होस्टेस करे रखो। मरनि जो रखनि, सवाल ई पैदा कोन थो थिए। अस्पताल में नर्सूं खपनि, नर्सूं बि चूंडे खणंदा, छो औरतुनि जो बि हक़ आहे। हिननि खे चओ असांखे को बि एतिराज़ कोन्हे, पोड़ियूं पोड़ियूं सभु हिनखे भर्ती कयो। अस्पताल में मरीज़नि जी ख़िदमत पोड़ी माई वधीक करे सघंदी, उनखे बच्चनि जे पालण जो तजुर्बो बि हूंदो, इन जे करे सभु पोड़ियूं तव्हां भर्ती कयो। असां कोई एतिराज़ न कंदासीं, सवाल ई पैदा कोन थो थिए। माना इन्हनि जे नियतुनि में गिदड़ ई ॿिया आहिनि। ॻाल्हि बिल्कुलु सिधी आहे, हे सिर्फ़ औरत जे नाले ते माण्हुनि खे पागल था बणाइनि। इस्लाम खां वधीक औरत खे इज़त केरु ॾींदो? इस्लाम चवे थो त औरत जो ख़र्च पखो, लटो कपिड़ो, इलाज मुआलजो घर जे मर्दनि जे ज़िम्मे आहे। जेको उनजी शादी थियल न आहे त अबे अम्मा जी ज़िम्मेदारी, अबो कोन्हे भाइरनि जी ज़िम्मेदारी, शादी थी वई मुड़ुस जी ज़िम्मेदारी। हे था चवनि न औरत खे बि हक़ आहे। पोइ जेकॾहिं का औरत चवे तव्हांखे एॾो अहसास आहे असांजो त 1 साल ॿार असां थियूं ॼणियूं, 2 साल तव्हां ॼणियो, मश्किरियूं आहिनि, मज़ाक़ूं आहिनि। इस्लाम बेगैरती खे रोके थो, फहाशी खे रोके थो। इस्लाम न्याणियुनि जे मथनि ते शर्म हया जी चादर रखणु चाहे थो। ऐं हुज़ूर साईं सिर्फ़ मुसलमाननि जे न्याणियुनि जी इज़त न कई, पाक पैगंबर काफ़िरनि जे न्याणियुनि जी बि इज़त कई। हिकु जंग जे मौक़े ते कुछ काफ़िर गिरफ्तार थिया, उन सां औरतूं गॾु हूं गिरफ्तार थियूं। उन्हनि कैदियुनि खे सैयद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में सहाबी आणनि पिया। साईं ॿाहिरि निकिता, हिकु औरत ते साईं जी नज़र पई, उनजो मथो उघाड़ो हो। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो, हे मां मोहम्मद करीम जी चादर खणी वञो, इन न्याणी जो मथो ढकियो। जॾहिं चवण वारनि चयो त क़िबला ही त काफ़िराणी औरत आहे, सैयद काइनात फरमायो भल काफ़िराणी हुजे पर न्याणी त आहे। इहा इज़त आहे, इहा रेस्पेक्ट आहे। पाकिस्तान जे क़ौमी असेंबली में इहो बिल पेश थियो आहे। हक़ीक़त इहा आहे त इन क़िस्म जो औरतूं उन्हनि जा हिमायती पाकिस्तान में अमेरिका ऐं यूरोप जो निज़ाम नाफ़िज़ करणु था चाहिनि। अमेरिका ऐं यूरोप जो कानून कहिड़ो आहे? अमेरिका ऐं यूरोप जो कानून इहो आहे त का बि छोकिरी कंहिंसां गॾु निकिरी वञे, 2 ॾींहं 3 ॾींहं 5 ॾींहं 8 ॾींहं 15 ॾींहं 20 ॾींहं घुमी फिरी मोटी जे,
घर जे वॾनि खे हक़ न आहे जो उनखां पुछा कनि त तूं काॾे वई। इहो यूरोप जो कानून, इहो अमेरिका जो कानून आहे। जेकॾहिं का छोकिरी घरां निकिरी वञे 8 ॾींहंनि खां पोइ मोटी अचे ऐं उनजो पीउ उनखे चंबो हणे ऐं उनखां पुछा करे त छोरी तूं काॾे वई हीअं, त इन छोकिरी जो पीउ मोचड़ा खाईंदो, जेल वेंदो, पादर खाईंदो। जेकॾहिं के भाउ जी भेण निकिरी वञे 20 ॾींहंनि खां पोइ मोटी अचे ऐं भाउ पंहिंजी भेण खे चंबो हणी पुछा करे त तूं काॾे वई हीअं, इहो मोचड़ा खाईंदो, चालान थींदो। जेकॾहिं के मुड़ुस जी ज़ाल कंहिंसां निकिरी वञे 10 ॾींहं 15 ॾींहं घुमी फिरी मोटी अचे, मुड़ुस खे हक़ न आहे जो ज़ाल ते सख़्ती करे या ज़ाल खां पुछा करे त तूं काॾे वई हीअं, न त मोचड़ा खाईंदो ऐं चालान थी। मां तव्हां खां पुछां थो या बेग़ैरती न आहे? जवाब ॿुधणु चाहियां थो, सभई ॻाल्हायो। जॾहिं पाकिस्तान जे क़ौमी असेंबली में इहो बिल पेश कयो वियो, सभिनी पार्टियुनि जा चङा मुड़ुस मौजूद हा, पीपला बि हा, लीगला बि हा, लंडन वारे जा मुरीद बि हा, हिते वेहण जी मोकल कान्हे। शाबस, हिकिड़नि खे उथारियां थोरी ॿिया थोरी था ॾियनि, बसि वधि में वधि रहे पिए त चाचे जे पोयां भली वियो, अॻियां कोई न अचे। हिन बुज़ुर्ग जे करे एतिरी कंसेशन कयां थो। पाकिस्तान जे क़ौमी असेंबली में जॾहिं इहो बिल पेश थियो त चङनि भरियुनि पार्टियुनि जे नुमाइंदनि चयो त मायूं ठीकु थियूं चवनि, थियणु खपे, छो त उनजो गुज़र सफ़र इन्हनि ते आहे। लेकिन पाकिस्तान जी पार्लियामेंट में हिकिड़ो शींहं जो पुटु उथी बीठो, जंहिंजो नालो हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब आहे। हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन पाकिस्तान जे क़ौमी असेंबली में शींहं वांगुरु गजंदे तारीख़ साज़ तक़रीर कई ऐं हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जन फरमायो, ॿुधी छॾियो, पाकिस्तान यहूदनि जी जागीर न आहे, पाक मोहम्मद अमीर जे ग़ुलामनि जी जागीर आहे। जेसी ताईं पाकिस्तान जे पार्लियामेंट में फज़लुर रहमान मौजूद आहे, को माउ जो पुटु बेग़ैरती जो इहो कानून पास नथो करे सघे। नारे तकबीर, कायदे इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान, उलमाए हक, उलमाए देवबंद, नारे तकबीर। मौलाना जे वलवला अंगेज़ खिताब खां पोइ उन्हनि ॿिए ॾींहं ते इस्लामाबाद में किराए जूं मायूं गॾु कयूं ऐं उन्हनि दीन जे ख़िलाफ़, इस्लाम जे ख़िलाफ़, शरीयत जे ख़िलाफ़, आलिमनि जे ख़िलाफ़ ऐं ख़ासि तरह सां लखे मुसलमाननि जे दिलनि जी धड़कन हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जे ख़िलाफ़ उन्हनि गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया, उन्हनि किरल ॿोली ॻाल्हाई ऐं उन्हनि चयो त हाणे मुलाणकी न हलंदी, छो त पाकिस्तान जा माण्हू रोशन ख़्याल थी विया आहिनि, माना बेग़ैरत थी विया आहिनि। हुननि चयो त इहो कानून हर क़ीमत ते मंज़ूर थींदो ऐं हुननि चयो त हाणे पाकिस्तान जे हर नंढे वॾे शहर में जुलूस निकिरंदा मुल्हनि जे ख़िलाफ़ ऐं फज़लुर रहमान जे ख़िलाफ़ ऐं असां इन्हनि खे ॾींहं जा तारा ॾेखारींदासीं। उन्हनि उते ऐलान कयो आहे, उन ॾींहं खां मां बि हर जलसे में ऐलान कंदो थो वठां त असां तव्हांजे इंतज़ार में ठेड़ी कॾहिं था अचो, असां तव्हांजे इंतज़ार में करें था। खैरपुर अचो, सखर, लारकानो, जैकबाबाद, कश्मीर, बोटकी ऐं जेकॾहिं इहे वहड़ियूं उन्हनि जा हिमायती वाहड़ा पहुता त इंशाअल्लाह गैरतमंद मुसलमान गंदनि, अंडनि ऐं टमाटरनि सां उन्हनि जो इस्तक़बाल कंदा। आहे को जेको दिलि सां इंशाअल्लाह चवे, जेको दिलि सां इंशाअल्लाह चवे, ऐं जेकॾहिं अंडनि सां कमु नथो त पोइ डंडा, हाणे उफट मरी वियो सफ़ा, ॾाढा चओ इंशाअल्लाह असां पंहिंजे परवरदिगार सां वचन था कयूं, जेसी ताईं असांजे सिसनि में साह आहे असां शरीयत जो दिफ़ा कंदा रहंदा।
अल्लाह से तव्हांखे जज़ाए खैर। ये जेके नौजवान असांजा कने कने जज्बात में अची ट्रपा ॾींदा आहिनि, असां पाकिस्तान खे अमरीका कंदासीं, असां पाकिस्तान खे यूरोप कंदासीं, पाकिस्तान खे लंडन बणाईंदासीं। हिननि खां पुछा कयो कने लंडन ॾिठी बि अथव? मुफ़्त जा ट्रपा था ॾियो, पाकिस्तान खे लंडन कंदासीं। मां खोड़ दफ़ा इहे ॻाल्हियूं ॿुधायूं, ईमानदारी। मां जॾहिं पहिरियों दफ़ो लंडन वियोसि, मां 5 साल मुसलसल वियो हुउमि बरतानिया जे कुंड कुड़छ में तकरीरूं कयूं अथमि। मां जॾहिं पहिरियों दफ़ो लंडन वियोसि, लंडन सिटी में, शहर में, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त उस्ताद आहे, स्कूल टीचर आहे, उन मूंखे चयो तव्हां मुंहिंजे स्कूल जी विज़िट कयो, मुंहिंजी चांहि बि पीओ। मां चयो ठीकु आहे। ॿिए ॾींहुं मां हुनजे स्कूल में 20-25 ॿार हुया हुनजे क्लास में। छोकिरा तूं थी हेरे परे परे जेको छोटू हेरे 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 आ, तुंहिंजो नालो छा आहे? अली मोहम्मद। तुंहिंजो पीउ जो नालो छा आहे? जिंदाबाद। वेही रहो शाबाश। तूं थी बि, तुंहिंजो नालो छा आहे? तूं कंहिंजो पुटु आहे? हाणे ॾिसो 1.5 फुट कद बुक कंदा आहिनि, आराम सां ॿुधाएगा। ओ मारो यार जंहिं स्कूल में उस्तादो छोरा वॾा, हिननि खां खोड़ वॾा, हिननि खां खोड़ वॾा। मूंखे जी हिननि खां कुझु पुछा गा छा कयो? मां हिकिड़े छोकिरे खे चयुमि तुंहिंजो नालो छा आहे? नालो ॿुधाई। मां चयो पिणे जो नालो छा आहे? जी मूंखे ख़बर कान्हे। ईमानदारी। वरी ॿिए खे चयो बाबा तुंहिंजो नालो छा आहे? नालो ॿुधाई। मां चयो कंहिंजो पुटु आहे? जी मूंखे ख़बर न। वरी टे खां पुछा कयमि व्हाट इज योर नेम? नालो ॿुधाई। व्हाट इज योर फादर्स नेम? सर आई डोंट नो। 20-25 छोकिरा क्लास में हिन खां वॾा, हिक या ॿिनि पंहिंजे पीउ जो नालो ॿुधायो, ॿियनि हड़नी चयो असांखे ख़बर कान्हे। मां परेशान थी, मुंहिंजी पहिरीं विज़िट थी, मां इहो जहान करे ॾिठो ई कोन हो। मां परेशान थी पंहिंजे हुन दोस्त खे तकियां पियो त हुन चयो डॉक्टर साहब तव्हां परेशान न कयो, कुल हरामी ॿार आहिनि। मां चई फुटंदा रहंदा आहिनि, ईअं कमु पियो हलंदो आहे हिते। शादी मड़ी का क़िस्मती थींदी आहे। हिननि खां माउ जो नालो पुछो त माउ जो नालो तोखे ज़रूरु ॿुधाईंदा, पढ़नि जी ख़बर ई कान्हे। 100 माण्हू रोज़ था हिननि जे घर अचनि, कहिड़ी ख़बर त कंहिंजा पर आहिनि। इहा है यूरोप, इहा है अमेरिका, इहो आहे काफ़िरनि जो मुआशिरो, इहा आहे ईसाइनि जी सोसाइटी। तव्हांखे अहिड़ो माहौल थो खपे? जवाब ॿुधण थो चाहियां, तव्हांखे अहिड़ो माहौल थो खपे? ख़ुदा खां डिॼो, नौजवानो कयो छा था? काॾे था वञो? मग़रिब मग़रिब मग़रिब, वेस्ट वेस्ट वेस्ट। मग़रिब में त सिज बि ॿुॾी वेंदो आहे, मग़रिब में सिज बि ॿुॾी वेंदो आहे। रोज़ानो शाम जो मग़रिब जे तरफ़ सिज लहंदो आहे। इहो सभिनी खे पैगाम ॾींदो आहे तव्हांखे त मग़रिब जे कढ लॻंदो त ॿुॾी वेंदो। तव्हांखे ख़बर आहे त अमेरिका में ऐं यूरोप में 90% कुराड़ा मर्द ऐं कुराड़ियूं मायूं ओल्ड हाउसिस में रहंदा आहिनि। भली जांच कयो। तूं वेस्टर्न कल्चर ते नाज़ थो करे, मां पाक मोहम्मद अमीर जे तहज़ीब ते नाज़ थो कयां। 90% पोढ़ा मर्द ऐं पोढ़ियूं मायूं। छोरो वॾो थियो न घर जो, हुनजे वालिद साहब रात जो खंकर कई, तॾहिं खंघि थी वेंदी आहे त उन महिल फोन कंदो पुलिस वारनि खे, बाबो खंघे थो। पुलिस वारा ईंदा, हुनजे पीउ खे चवंदा तूं हल रे सरकारी घर में रह। अड़े छो मां हलां, मुंहिंजो घर आहे कि तूं खंघे थो, तुंहिंजो पुटु डिस्टर्ब थो थिए। पीउ पंहिंजे पुट खे इलाज थो करे, अब तूं फोन कई अची, हा तूं खंघे थो न, मां पढ़णो आहे, होमवर्क नथो थिए मुंहिंजो, तूं हर हर थो खंघे। हा मां नथो खंघां, हाणे न खंघंदुसि, महिरबानी। वञ न भला, सरकार जो घर ख़राबु आहे छा, भली हले वञ। अहिड़ा बेहया। हिकु छोरी वॾी थी ऐं हुनजी माउ राति जो को दर खोलियो,
जगह चाहे प्यार कई रात जो हुनजी निंड फिटी तो छोरी फोन कंदी अंबड़ मां के डिस्टर्ब थी करे पुलिस वाला खंबे खणी वेंदसि सरकारी घर में रहो मां पंहिंजे धीअ खे एलाज़ कंदी तो मां घर तू मुंहिंजी धीउ आहे मां तुंहिंजी मां जा ठीकु आहे पोइ घर ख़राब आहे ओॾे वञी रहो मां तंग थी थिया 90 सैकड़ो कुराड़ा मर्द ऐं कुराड़ियूं मायूं इन्हनि काफ़रनि जे मुल्कनि में ओल्ड हाउसिस में रहनि था बच्चनि जी शक्ल ॾिसण जे लाइ तड़पंदा आहिनि इन जे करे कुता पालींदा आहिनि कुतनि सां प्यार कंदा आहिनि कुतनि खे पाण सां गॾु सुधारींदा आहिनि बच्चनि जे जाइ ते अहिड़ो मुआशिरो खपे तव्हांखे जवाब ॿुधण थो चाहियां अहिड़ो मुआशिरो खपे तव्हांखे ऐं इहे साल में हिकिड़ो ॾींहुं हैप्पी फादर्स डे मल्हाईंदा आहिनि ऐं हिकिड़ो ॾींहुं हैप्पी मदर्स डे मल्हाईंदा आहिनि हाणे असांजा वरी मुस्लमान इन्हनि जे करे हिते बि मल्हाइनि था पाकिस्तान में हैप्पी फादर्स डे हैप्पी मदर्स डे इन्हनि बेवकूफ़नि खे ख़बर ई कान्हे त हैप्पी फादर्स डे ऐं हैप्पी मदर्स डे जो पस मंज़र छा आहे साल में हिकिड़ो दफ़ो पंहिंजे पीउ सां मिलण वेंदा आहिनि इहो फर्मा बरदार पुटु लिखबो जेको साल में हिकु दफ़ो पीउ सां मिलण वञे केक वठी वेंदा बाबे जी ज़ियारत जे लाइ उन ॾींहं जो नालो रखियो अथऊं हैप्पी फादर्स डे ऐं वरी का छोरी माउ सां मिलण वञे साल में हिकिड़ो दफ़ो केक बेक वठी वेंदी माउ जी ज़ियारत करण वई साल में हिकु दफ़ो उन ॾींहं जो नालो रखियो अथऊं हैप्पी मदर्स डे हे असां वारा छो था मल्हाइनि हिननि खे कहिड़ी ख़बर त मुस्लमाननि जो हर ॾींहुं मुस्लमाननि जो हैप्पी फादर्स डे बि आहे हैप्पी मदर्स डे मां पाक मोहम्मद करीम जे कल्चर खां सदके वञा कोशिश आहे काफ़रनि इहो सोचो त सही सिधी जंग में असांजी बदनामी थिए थी इन जे करे बहितर आहे त सकाफ़ती जंग कयूं ऐं सकाफ़ती जंग में कल्चरल वॉर में हुननि असांजो बेड़ो ॿोड़े छॾियो घर घर टीवी घर घर डिश अहिड़ा ख़लीस प्रोग्राम ठाहिण जंहिंजी का इंतहा कान्हे मुस्लमाननि जे ग़ैरत जो जनाज़ो कढी छॾियो ऐं हो चाहिनि बि ईअं था जॾहिं मुस्लमाननि मां ग़ैरत निकिरी वई ॼणो नाग मां ज़हर निकिरी वियो हाणे ॿार बि खेॾंदो वतंदुसि मोटी अचो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दरवाज़े ते असांजी कहिड़ी दुश्मनी आहे हिननि सभिनी सां असां त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि था कयूं असां हुज़ूर जा जी आला आहियूं इहे लफ़्ज़ भुल में कोन चया अथमि ॼाणी वाणी चया अथमि असां मदीने जे साईं जा जी आला आहियूं आहे को जेको चवे त मां मदीने जे वीर जो जी आलो आहियां ये लफ्ज़ ॿई हथ फिज़ा में बुलंद करे ज़बान सां ये लफ्ज़ चओ त असां मदीने जे वीर जा बुलंदा दासे असां मदीने जे मीर जा जी अल्लाह ये छोचम लफ्ज़ इन जे करे जो हो थो चए मां भुट्टे साहब जो जी आलो हां हो थो चए मां अदनी बेनज़ीर जो जी आलो हां हो थो चवे मां लंडन वारे इल्ताफ जो जी आलो हां हो थो चवे मां फलाणे जो जी आलो हां हो थो चवे मां फलाणे जो जी आलो हां असां था चऊं असां पाक मोहम्मद मीर जा जी आला भुट्टे साहब जे सदके जन्नत कोन मिलंदई तोखे खार थी लगे तो भली लगे भुट्टे साहब जे करे जन्नत कोन मिलंदई थी सके तो नाली मिलई रोड मिलई रस्तो मिलई छो तो पीपलन जी हुकूमत आ अदड़ी बेनज़ीर जे सदके जन्नत कान मिलंदई थी सके तो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा ॾोकड़ मिलनी ज़रदारी साहब जे करे जन्नत कान मिलंदी थी सके तो मोचड़ा मिलनी एक ज़रदारी सब पे भारी सॼे मुल्क खे चटे बेड़ो ॿोड़े छॾियो
हिकिड़े हमरा ज़रदारी साहब चयोसि तूं रुगो खिलंदो आहे, असां तोखे कॾहिं ईअं रोईंदे ॾिठो ई कोन्हे, रुगो मुरकंदो आहे मुश्कंदो आहे, हीअं न करे खिलंदो आहे। मूंखे सदर कीअं कयो अथव? जहिड़ा रूह तहिड़ा ख़तम। अहिड़ा सभागा निरण में लॻा आहिनि। अल्लाह जो कसम चवनि था बाबा महांगाई थोड़ी घटि कयो, ग़रीब मरी आहे, चवंदा जीअं भुट्टो। अरे बाबा रोज करे पेट्रोल जो बम था हणो ग़रीबनि खे, करे गैस जो बम था हणो, करे CNG जा कुझु अघ घटि कयो तेल जा, जीअं भुट्टो। अरे कार किरे रस्ता रोड ठारायो, बोर्ड खों पोइ त सिंध जो पूरो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो। जी भुट्टो। अरे बोर्ड वारनि जा पैसा काॾे कयव? सब खाई वियो। जी भुट्टो। अरे बरसात वारनि जा नौकर है अरबे खरबे करके, जी भुट्टो। सब चटे खाई विया। ज़कात जा पैसा खाई विया, अंधनि मंडनि जा पैसा, नालनि जा, रोडनि जा, गटरनि जा, सभु खाई विया। हाज़मो बि निभागनि जो एॾो तेज़ आहे जो ओगड़ाई बि नथा ॾियनि। लकड़ हज़म, पत्थर हज़म। बेड़ो इन्हनि सभागनि ॿोरियो आहे। कावड़ वरी हमरान जी मुलनि ते। कावड़ मुलो मुला माण्हू ई न आहिनि। सदके वञा तव्हांजे मुंहं हंडनि था। आयो तव्हां बि टिकट ते अजायब घर में हलाइण जहिड़ा। निकाह बि असां को पढ़ाईंदा, जनाज़ा बि असां को पढ़ाईंदा। मां पीपलनि खे चवां थो तव्हांखे मुला नथा वणनि न, इन करे कंहिं पुराणे पीपले जो उनजी धीअ जी शादी हुजे तो निकाह ज़रदारी को पढ़ाए। मुला कोन था वणनि, ज़रदारी साहब ते नथा पहुची सघो तो चाचे कामिल शाह खे घुराए। असां तव्हांजे निकाह जो ठीको कयो आहे, धागा बीठा हुआ असां। और नून लीग वारनि खे चओ त निकाह मियां साहब खां पढ़ाए। वीह आङिरियूं गिह में अथव। हुननि खे चओ इमरान ख़ान को निकाह पढ़ायो। ऐं को माण्हू मरे त जनाज़ो बि ज़रदारी को पढ़ायो। हाँ तो इनके चलती बीठो आहे ईमानदारी। हे भी बस पंजन समझ लाल जिंदगी में बीठा है। ॿ टे महीना असां मौलवी पाई करे किना था पिया हूंदा, उहो खणण वारो बि कोन हूंदो। मुर्दो वेचारण खां सवलो कम आहे छा खपे। पाण मरंदा त बि हिननि ते आख़िरी कार्रवाई असां कंदासीं। मरंदा त मुरनि जे हवाले थी, वरी कहिड़ा ई मोतबर छो न हुजनि। जेके सॼे ॾींहुं हाणे गारियूं था ॾियनि, हिननि जे घर में बि चङी मानी पचंदी आहे त पहिरीं प्लेट असांजे घर ईंदी आहे। लाड़काणे में मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी अमड़ हर ॿिए ॾींहुं, पंजे ॾींहुं, अठे ॾींहुं बहितरीन मानी, बहितरीन ताम माॾे मोकिले, मुंहिंजे वरनि खे ख़त्मो ॾे। हुनजो मुड़ुसु वरी सॼो ॾींहुं मोलनि खे गारियूं ॾे। हुन माई जो पुटु जेको मानी खणी अचे, हिकु ॾींहुं चयोमांसि पंहिंजी माउ खे, चओ था मां तूं त मानी थी मोकिले ख़तमनि जे लाइ, मुड़ुसु तो वारो निभागो सॼो ॾींहुं तो मुननि खे ॻाल्हाए, त हुन चवराए मोकिलियो मर्द। डॉक्टर साहब दिलि में न कर, वाकई मवारो मुड़ुसु निभागो आहे। जेके असांखे गारियूं ॾींदा आहिनि घर में हलंदी बि एतिरी अथनि। इलेक्शन में को आलिम सगुरो तो बीहे त चङा वाला ईअं टही था वञनि। मुला बि इलेक्शन में नाहका मायूं बि खटी थियूं वञनि सिंध मां, सम्झो था। अलाए कहिड़ा कहिड़ा ज़ानी, शराबी, कबाबी, बदमाश, बदकिरदार, जीवारी, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा बाग़ी, अहिड़ा बि खोड़ खटी था वञनि। चङा त घटि था चूंडिजनि, चंडरा वधीक था चूंडिजनि, लेकिन आलिम हिकु बि कोन थो चूंडे। ये बदकिस्मती आहे असांजी। मुल्लनि जो सियासत सां छा आहे, मुल्लनि जो हुकूमत सां छा आहे। पहली इस्लामी हुकूमत मदीने पाक में मिठड़े मोहम्मद अमीर कायम कई। हुजूर जी सॼी ज़िंदगी सची आहे कि न? कुझु सची कुझु सची कोन्हे। ॾाढिया ॻाल्हायो।
हुजूर साईं जी सॼी ज़िंदगी सची आहे कि न कुझु सची आहे कुझु सची कोन्हे। पहिरीं इस्लामी हुकूमत मदीना मुनव्वरा में ॿिन्ही जहाननि जे सरदार पाण कई। हुजूर साईं जन इमामुल अंबिया भी हा, मुसल्ले जा इमाम भी हा, वक्त जा हाकिम भी हा। ॿिन्ही जहाननि जे विसाल खां पोइ सिद्दीक़ अकबर पहिरियों ख़लीफ़ो थियो। हज़रत अबू बकर साईं मुसल्ले जो इमाम भी हो, वक्त जो हाकिम भी हो। हज़रत अबू बकर साईं खां पोइ हज़रत उमर साईं मुसलमाननि जो ॿियो ख़लीफ़ो थियो। हज़रत उमर मुसल्ले जो इमाम भी हो, वक्त जो हाकिम भी हो। हज़रत उमर साईं खां पोइ हज़रत उस्मान साईं टियों ख़लीफ़ो थियो। हज़रत उस्मान साईं मुसल्ले जो इमाम भी हो, वक्त जो हाकिम भी हो। ऐं हज़रत उस्मान साईं खां पोइ हज़रत अली साईं चौथो ख़लीफ़ो थियो। हज़रत अली साईं भी मुसल्ले जो इमाम भी हो, वक्त जो हाकिम भी। रब थो चए उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा, उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा। इन जी माना मां हीअं कंदो आहियां त फुल टाइम मुसलमान थियो। उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा माना फुल टाइम मुसलमान थियो। असां पार्ट टाइम मुसलमान। पैसनि जे करे, ॾोकड़नि जे करे, दुनिया जे मफ़ादनि जे करे पंहिंजी क़बर ऐं क़यामत खे कारो था कयो। ॿी कहिड़ी लालच आहे? सिर्फ दुनिया, सिर्फ कुर्सी, सिर्फ इक़्तिदार, सिर्फ नौकर। ऐं तूं करे तो इश्क़ रसूल जी दावा। तोखे कहिड़ी ख़बर त मदीने जी साईं जी ज़िंदगी छा हुई? ॾाढियां त चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां। मां जॾहिं पाक पैगंबर साईं जे पाक ज़िंदगी ते नज़र थो कयां त मूंखे नक्शो हीअं थो नज़र अचे। हाणे न ॻाल्हाईंदे त मां न ॻाल्हाईंदुसि। चंद खजूरे जौ की रोटी और एक कटोरा पानी का। चंद खजूरे ॿिन्ही जहाननि जे सरदार जे घर जो नक्शो। चंद खजूरे जौ की रोटी और एक कटोरा पानी का। तौर तरीके दुर्वेशों के मनसब है सुल्तानी का। चंद खजूरे जौ की रोटी एक कटोरा पानी का। तौर तरीके दुर्वेशों के मनसब है सुल्तानी का। उम्मुल मोमिनीन अफीफाए कायनात मरियम इस्लाम, इस्लाम जी खातून अव्वल, तय्यबाए ताहिरा, आलिमाए जाहिदा हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त महीना जा महीना पाक मोहम्मद करीम जे घर में चुल्ह न बरंदी। गुरबत ऐं मिस्कीनी जे करे साईं जन खारक जी गड़ी खाई पानी पी छॾींदा। ऐं साईं जे घर जा भाती भी खारक जी गड़ी खाई पानी पी छॾींदा हा। महीननि जा महीना पाक मोहम्मद करीम जे घर जो गुज़र सफ़र ईअं थींदो। तू मुझे साईं जी ज़िंदगी त पढ़। शाबे अबी तालिब जी घाटी में मुझे 3 साल गुज़ारिया आहिनि। जॾहिं मके वारनि सोशल बाइकाट कयो तो तुझू ॻाल्हियूं समझ में नथियूं अचनि। तोसां सलाम कलाम ख़तम आहे, भक्त बिरादर ख़तम आहे तोसां। साईं जन शाबे अबी तालिब जी घाटी में 3 साल गुज़ारिया। पहाड़नि जे विच में हिकिड़ी वादी आहे। मां सीरत जे किताबनि में पढ़ियो अथमि अहिड़ा ॾींहं बि आया जो साईं जन जे लाइ, साईं जे बचड़नि जे लाइ खाइण पीअण जे लाइ खारक जी गड़ी भी न बची।
अल्लाह अकबर। कॾहिं कॾहिं को तूफ़ान ईंदो आहे या हवा ईंदी आहे त पोइ वणनि जा पन बि अची वेंदा आहिनि। साईं वेठा हा, साईं जे पंहिंजे खाइण जे लाइ बि कुझु कोन्हे, बचनि जे खाइण जे लाइ बि कुझु कोन्हे, माण्हुनि जो बाइकाट आहे 3 साल बराबर। हवा आई, हवा जी तेज लहर आई, उनमें कुछ वणनि जा पन आया। ठेड़ी जा गैरतमंद मुसलमान मां तवज्जो त कर, मां सीरत जे किताबनि में पढ़ियो थम, ॿिन्ही जहाननि जे सरदार उहे वणनि जा पन खणी पंहिंजे पाक न्याणियुनि खे ॾिना। त मां मोहम्मद करीम जूं न्याणियूं हे पन चबाड़े पाणी पी छॾियो। यार ज़िंदगी गुज़री वेंदी, दुखी सुखी ज़िंदगी गुज़री वेंदी, क़ब्र ऐं क़यामत जो जहान ॾाढो ॾुखियो अथव। दुनिया हे माण्हू कंदा काॾे, हे त कोडरनि सां था मेड़नि, कंदा काॾे। भला तव्हांजे इलाइक़े में अॼुकल्ह को माण्हू मरे थो त हुनजे कफन में खीसा बि ठाहिनि था छा? रवाज शुरू थियो आहे हिते? अब कफन में खीसो त कोन्हे न, त पोइ काॾे कंदव? अड़े छिता छो थिया आहियो? हे ॻाल्हि त ॿुध, ग़रीब जो मरंदो त उनखे तूं हिन मिटी वारी क़ब्र में पूरींदे, ऐं भोतार या पैसे वारो जो मरे त पोइ उनजे क़ब्र में का खट बट रखंदा आहियो? ॻाल्हायो यार, को बिस्तरो बिस्तरो विछाईंदा आहियो? कन साॻी मिटी ते ॾाढिया ॻाल्हायो। अच्छा, ग़रीब जो वीचारो मरंदो उनखे त तव्हां ईअं ॿुटी क़ब्र में पूरींदो, ऐं को वॾो माण्हू को भोतार को सरदार जो मरे त उनजे क़ब्र में एयर कंडीशन बि हणंदा आहियो? अच्छा, ग़रीब जो मरे त उनखे त ईअं वञी पूरींदो, ऐं को वॾो माण्हू जेकॾहिं मरे त का फ्रिज रखंदो, का पेप्सी, का ड्यू, का 7 अप, दूध पती चांहि जो थर्मास। अच्छा, ग़रीब खे त ईअं वीचारे खे अकेलो वञी पूरींदो, ऐं वॾे माण्हू जा 2-3 नौकर चाकर बि गॾु पूरींदो, ख़िदमत चाकरी करे। ॻाल्हि साॻी आहे, पोइ नखरो छा ते आहे? जिंदगी 2 दिन की हो या 100 साल की, जिंदगी 2 दिन की हो या 100 साल की गुजर जाएगी। जिंदगी 2 दिन की हो या 100 साल की गुजर जाएगी। कांधे पे कमली हो या कि हो शाल गुजर जाएगी। अगर अमीरों की इकबाल गुजर जाएगी तो गरीबों की भी बहरहाल गुजर जाएगी। चढ़ी जा मुसलमानों, अग में ऊंदही मदीने जो मीर आयो तो रोशनी थी। और मां सुभान अल्लाह जा लफ्ज़ ॿुधण चाहियो तो तव्हांखे ख़बर बि आहे त मां वारे वाइज़ में अधु वाइज़ तव्हांखे करणो पवंदो। बाक़ी हर भेरो तंग न कयो, मुंहिंजा पघर कढो था त थोड़ा तव्हांजा बि निकिरनि। मां वाइदो तो कयां, न उकलायां थो, जल्दी ख़त्म थो कयां, देर थी वई आहे तमामु घणी, पर सुभान अल्लाह दिल सां मां चुम त पहिरियों ऊंदहि हुई मदीने जो मीर आयो त रोशनी थी। हुजूर आयो, ॻाल्हायो न तव्हां सभई शेखुल हदीस हो छा? ज़ियारत कराइण वेठा, दिल जे मोहब्बत सां चवंदा हलो सुभान अल्लाह। हुजूर आयो, अलिफ चयो अल्लाह वारो आयो, बे चयो बेहतरीन अखलाकन जो मालिक आयो, ते चयो तौबह जे तरीक़े से खारण वारो आयो, से चयो लेकिन जे सवाब समझाइण वारो आयो। हुजूर आयो, जीम चयो नेक अमलन करण वारनि खे ॿिन्ही जहाननि जो सरदार जीअरे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो। जीम चयो जवाद आयो, वॾी हे चयो हक़ ऐं सच जे कलमे खे बुलंद करण वारो आयो। खे चयो ख़ातमुन नबिय्यीन आयो। अल्लाह जे क़ुरान आवाज़ ॾिनो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व ख़ातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। खे चयो ख़ातमुन नबिय्यीन आयो, खे चयो खूबिन जो मालिक आयो, खे चयो खूबसूरत चेहरे वारो आयो।
हुजूर आयो दाल चयो दुआउनि जो दर आयो दाल चयो दाइयन इलल्लाह आयो अज तो मां कुरान पढ़ा रब तो फरमाए इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा दाइयन इलल्लाह मना रब जे तरफ सॾण वारो दाइयन इलल्लाह मना रब जे तरफ सॾण वारो हुजूर आयो ज़ाल चयो काइनात जे ज़र्रे ज़र्रे खे चमकाइण वारो आयो रे चयो रहमतुल लिल आलमीन आयो वरी रब जे क़ुरान आवाज़ ॾिनो अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन रे चयो रहमतुल लिल आलमीन आयो हुजूर आयो रे चयो रुलियल माण्हुनि खे रब जे दर ॾेखारण वारो आयो ज़े चयो ज़ेर दस्तन खे ज़बरदस्तन जे चंबन मां छॾाइण वारो आयो सीन चयो सच ॻाल्हाइण वारो आयो सैयद आयो सरदार आयो सिराज मुनीर आयो शीन चयो शिरक बिदअत जे भांडन खे भञण वारो आयो स्वाद चयो सादिकुल वादुल अमीन आयो ज़ुआद चयो नेकोकारन खे जन्नत जी ज़मानत ॾियण वारो आयो तोए चयो तय्यब ऐं ताहिर आयो ज़ोए चयो ज़ालिमन जे अखियुनि में अखियूं विझी हक़ जे कलमे खे बुलंद करण वारो आयो हुजूर आयो चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल सां चवंदे तुते रब जी रहमत वसती रुठल रब इंशाअल्लाह तो सां परची पवंदो थी सघे तो सुभान अल्लाह जे सदके अॼु तुंहिंजा नाला रब जन्नतिन जे फ़हिरिस्त में लिखाए थी सके तो तुझे मोहब्बत के सदके तो फिर क़यामत जे ॾिहाड़े महबूब खुदा जी शफाअत नसीब दिल जे मोहब्बत सां चई दे सुभान अल्लाह हुजूर आयो ऐं न चयो इल्म वारो आयो अमल वारो आयो गए न चयो गैरत वारो आयो गैरत वारो आयो गए न चयो गैरन जे दरवाज़न जे धिकन मां जान छॾाइण वारो आयो फे चयो फफिरू इलल्लाह जो सबक पढ़ाइण वारो आयो मना फ़क़त अकेले अल्लाह जे दर जे सजदे सेखारण वारो आयो वॾे काफ़ चयो क़ुरान वारो आयो नंढे काफ़ चयो करीम लाम चयो ॾाढा चओ न सुभान अल्लाह लाम चयो ला इलाहा इल्लल्लाह जे कलमे पढ़ाइण वारो आयो मां जॾहिं इते पहुचंदो हां त पोइ ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र बि कराईंदो हां आहे ज़िक्र जो मूड आहे कि न सफ़ा वठिजी आयो आहे ज़िक्र जो मूड बिनी जहानन जे सरदार फरमायो अफ़ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह नबी जन जो सरदार नबी रसूलन जो पगदार नबी कायनात जो महदार नबी हे अल्लाह जो दिलबर हे नबी जन जो अफसर हे शाफिए महशर हे साकी जे कौसर हे बुलंद तो बाला कदर हे रहमत जो समंदर चो सुभान अल्लाह बिनी जहानन जो सरदार फरमायो सभनी ज़िक्रन जो सरदार ला इलाहा इल्लल्लाह वारो ज़िक्र मां एक रिवायत में पढ़ियो तम हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह से के अर्ज़ कयो त मुंहिंजा रब मांखे को वज़ीफ़ो ॾे त मां उन सां तोखे यादि कयां अल्लाह से हज़रत मूसा के फरमायो मूसा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा रब इहो वज़ीफ़ो त सभु पढ़ंदा आहिनि मौला मांखे को स्पेशल वज़ीफ़ो ॾे न अल्लाह से फरमायो मूसा जेकॾहिं मां तोर वारी ताराज़ी इते लाहियां ऐं उन जे हिक पुड़ में 7 आसमान ऐं ज़मीनूं विझां ऐं ॿिए पुड़ में इहो ला इलाहा इल्लल्लाह वारो कलमो विझां
मूसा माखे पंहिंजे इज्जत जो कसम ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो सतन आसमान ऐं ज़मीननि खां वज़नी थी। ऐं मां हिकिड़ो वज़ीफ़ो बि तव्हांखे ॾेई थो वञा, मुफ़्त जो वज़ीफ़ो। तव्हांखे ख़बर आहे तव्हां मुफ़्त जी दवा बि कोन पीअंदा आहिनि, पर मथां को अमल करे। मां हिकु रिवायत में पढ़ियो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स 70 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करे। घणा दफ़ा? 70,000 दफ़ा। जी घणा दफ़ा? 70,000 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो माना कलमे जो विर्द करे। हुजूर से फरमायो इन 70,000 दफ़न जे विर्द जे सदके अल्लाह बख्शी दुस। जेको 70,000 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द करे, बिनी जहान जा सरदार फरमायो इन कलमे जे सदके रब बख्शी। मैं एक बुजुर्ग की तारीख पढ़ा पियो। बुजुर्ग सफर ते निकतल हो, रस्ते में एक नौजवान सां उनकी मुलाकात थी वही। नौजवान जो नूरानी चेहरो हो, साले नौजवान पियो लगे, पर वो नौजवान रोए पियो, गमगीन हो। उन बुजुर्ग चुस अल्लाह जबाना तू तो मांखे साले नौजवान थो लगे, तुझो चेहरो मुनव्वर चेहरो थो लगे, रोई छो थो, परेशान छो आ? उन नौजवान उन बुजुर्ग खे चयो मुझी अम्मड़ फौत थी वही आहे, मुझी अम्मड़ फौत थी वही आहे ऐं कशफ जे ज़रिए मांखे मालूम थियो आहे त मुंहिंजी अम्मड़ अज़ाब में आहे, इन जे करे रोआं थो। कशफ छा आहे? कॾहिं कॾहिं अल्लाह साईं पंहिंजनि प्यारनि ॿारनि खे कुझु अहिड़ा मंज़र ॾेखारींदो आहे जेके आम माण्हू नथा ॾिसी सघनि, इनखे कशफ चइबो आहे। नबियनि जा मौजज़ा थींदा आहिनि, बुज़ुर्गनि जूं करामतूं थींदियूं आहिनि। कशफ भी इन सिलसिले जी कड़ी है। उन बुजुर्ग चयो त जॾहिं उन नौजवान मांखे इहो जवाब ॾिनो, मां नौजवान खे कुझु न चयुमि। उन बुजुर्ग चयो मां 70,000 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह जो वज़ीफ़ो पंहिंजे लाइ पढ़ियो हुउमि, स्टोर करे पाण वटि रखियो हुउमि त मरण खां पोइ अल्लाह करम करे कि जॾहिं मां उन नौजवान जी ॻाल्हि ॿुधी त मां दिल में अल्लाह साईं खे अर्ज़ कयुमि त मुंहिंजा रब, हे 70,000 दफ़ा जेको मां कलमो पढ़ियो अथमि न, इहो मां इन नौजवान जी अम्मड़ खे बख़्शां थो। इहो मां दिल में चयो, इहो मां दिल में चयो। कि मां वेठो ई हुयुसि, थोड़ी देर गुज़री त उहो नौजवान खिलण लॻो। मां चयोमांसि अल्लाह जा बना अॻों तो रोए पियो, हाणे खिले थो। चईं जॾहिं पत करे न, अल्लाह से मूंखे वरी मंज़र ॾेखारियो। मां ॾिठुमि त मुंहिंजे अम्मड़ जी अज़ाब मां जिंद छुटी वई, इन जे करे मुरकी पियो। हाँ, वो बुज़ुर्ग चए थो मूंखे ॿ शयूं मालूम थियूं। पहिरीं शइ इहा मालूम थी त नौजवान कूड़ न पियो ॻाल्हाए, ऐं ॿी शइ इहा मालूम थी त पाक मोहम्मद करीम साईं जेको ॾस ॾिनो 100 हिकिड़ो सचो आहे। सो ला इलाहा इल्लल्लाह जो वज़ीफ़ो, यो विर्द, यो ज़िक्र आहे न मूं सभिनी जो। राह वफा में बढ़ता जा, राह वफा में बढ़ता जा, राह वफा में बढ़ता जा, कुर्ब के सीने चढ़ता जा, राह वफा में बढ़ता जा, कुर्ब के सीने चढ़ता जा, हर दम शौक से बढ़ता जा। ला इलाहा इल्लल्लाह, ज़रब लगे, ज़रब लगे। ला इलाहा इल्लल्लाह, चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, चो ला इलाहा इल्लल्लाह। दिल जे मोहब्बत सां, दिल जे मोहब्बत सां थी सके तो कबूलियत वारी घड़ी हुजे। राह वफा में बढ़ता जा, राह वफा में बढ़ता जा, कुर्ब के सीने चढ़ता जा, हर दम शौक से बढ़ता जा। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला तेरी नफी तेरा इस बात, तेरी नफी तेरा इस बात, तेरी नफी तेरा इस बात, शैतान के मुंह पर है लात, तेरी नफी तेरा इस बात, शैतान के मुंह पर है लात, शैतान की है यही सजा। ला इलाहा इल्लल्लाह, ला
इल्लल्लाह चो ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। खैरों से तो मांग नबी कोई नहीं है उसका शरीक, खैरों से तो मांग नबी कोई नहीं है उसका शरीक, सब मांगता है वो दाता। ला इलाहा इल्लल्लाह ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। गौर से सुन मेरे भाई, गौर से सुन मेरे भाई, शिर्क है दोज़ख की खाई। गौर से सुन मेरे भाई, शिर्क है दोज़ख की खाई, दरवाजा है जन्नत का। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह चो ला इलाहा इल्लल्लाह। चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे, चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे, चाहे दम निकल जाए ये बिलाल कहते थे, मेरे मुंह से निकलेगा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। छुट रही हो जब दुनिया, छुट रही हो जब दुनिया, दूर हो घर वाले, छुट रही हो जब दुनिया, दूर हो घर वाले, लब पर हो मेरे मौला। ला इलाहा इल्लल्लाह ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला। हाणे हीअं चओ, हाणे हीअं चओ, हाणे हीअं चओ, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर आयो, ॾाढा चओ सुभान अल्लाह। वाइदो थो क्या, मां पंहिंजी गुफ्तगू ख़त्म थो क्या, पछाड़ी में बेवफाई चङी न है। हुजूर आयो, लाम चयो ला इलाहा इल्लल्लाह जे विर्द कराइण वारो, मीम चयो मक्के वारो आयो, मदीने वारो आयो, मेराज वारो आयो, मोजज़न वारो आयो। हुजूर आयो, मीम चयो मस्जिद वारो आयो, मदरसे वारो आयो, मुसल्ले वारो आयो, मेहराब वारो आयो, मिंबर वारो आयो। हुजूर आयो, मीम चयो मुहम्मदुर रसूलुल्लाह आयो। रब जे कुरान आवाज़ ॾिनी मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। हुजूर आयो, नून चयो नूरे नबूवत सां जहान खे रोशन करण वारो आयो। वाव चयो वज़ुहा जे चेहरे वारो आयो, वल्लैल जे ज़ुल्फन वारो आयो। नंढी हे चयो हिम्मत वारो आयो, हिदायत वारो आयो। हमज़े चयो चाचे हमज़े जे मथे ते सैयद शुहदा जे पटके पाराइण वारो आयो। ये चयो रब जे ज़ात में यकीन पैदा करण वारो आयो। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम।
तोखे मिंथ करण आयो हाँ, तोखे एलाज करण आयो हाँ, तोखे अर्ज करण आयो हाँ। अज खां पोइ पंहिंजी ज़िंदगी पाक मोहम्मद करीम जे सुन्नत जे डग जे मुताबिक़ गुज़ारण जी कोशिश कर। नमाज़ुनि जी पाबंदी कर, रोज़नि जी पाबंदी कर। अल्लाह तोखे तौफ़ीक़ ॾे त काबे जो हज कर। पाक मोहम्मद करीम जे पाक रोज़े ते वञी उते दुरूद व सलाम अर्ज़ कर। अमल अर्ज़ करण आयो हाँ त वॾनि जी इज़्ज़त कर, बेअमा जी ख़िदमत कर, आलिमनि जो एहतराम कर। मां तोखे अर्ज़ करण आयो हाँ, मां तोखे मिंथ करण आयो हाँ, मां तोखे इलाज करण आयो हाँ त ज़ालिमनि जो साथारी न थिए, आलिमनि जो साथारी थिए। ज़ालिमनि जो साथारी न थी, आलिमनि जो साथारी थिए। मां मुबारक तो बचड़नि खे जिन जी दस्तार बंदी थी, जिन क़ुरान हिफ्ज़ मुकम्मल कयो। मां इन्हनि खे, इन्हनि जे अबे अम्मा खे, इन्हनि जे घर जे भातियुनि खे मुबारकबाद थो ॾियां। तोखे ख़बर आहे त क़ुरान जे हाफ़िज़ जी केॾी इज़्ज़त आहे। इन्हनि ते जेके नाज़िरा पढ़ंदा आहिनि, इन्हनि जो अल्लाह वटि केॾो मक़ाम आहे। मारी तख्त सही मां रिवायत में पढ़ियो थम, ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो त जॾहिं कंहिं इलाइक़े में गुनाह वधी वेंदा आहिनि त अल्लाह साईं इरादो कंदो आहे त मां इन इलाइक़े खे भस्म कयां, ग़रक़ कयां, तबाह कयां। पोइ जॾहिं नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा मस्जिद जा मकतब में अची पंहिंजी तोतली ॿोली में क़ुरान पढ़णु शुरू कंदा आहिनि ऐं क़ुरान जो सबक़ पढ़ंदा आहिनि, रब चवंदो आहे इलाइक़े वारो तव्हांजे बदकारियुनि जे करे तव्हांखे ग़रक़ करण जो फ़ैसिलो करे चुको हुउसि, पर हिननि बचड़नि जी तोतली ॿोलीअ जी तिलावत मूंखे एॾी वणी थी जो इन तिलावत जे सदके छॾियां। तोखे कहिड़ी ख़बर त हाफ़िज़ क़ुरान जी अल्लाह वटि केॾी इज़्ज़त आहे। मां रिवायत में पढ़ियो थम, ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े को क़ुरान जो हाफ़िज़ अल्लाह जे दरबार में हाज़िर थींदो त रब उनखे चवंदो, तूं मुंहिंजो क़ुरान यादि कयो हो, 83 पारा क़ुरान जा तूं हिफ़्ज़ कया हा, क़ुरान जा हाफ़िज़ तोसां कहिड़ो लेखो कयां। वञ जन्नत जे ॾाकण ते चढ़णु शुरू कर ऐं क़ुरान जी तिलावत शुरू कर। अलहम्द खां बिस्मिल्लाह कर, तकड़ न कजांइ, मज़े मज़े सां पढ़ंदो वञ, जन्नत जे ॾाकण ते चढ़ंदो वञ। ए क़ुरान जा हाफ़िज़ जाते क़ुरान जो ख़त्मो पूरो कंदे उते तुंहिंजी माड़ी जोड़ाए छॾी। तोखे इहा ख़बर आहे ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो अहलुल क़ुरान हुम अहलुल्लाहि व ख़ासतुहु। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो क़ुरान वारा ई अल्लाह वारा। तोखे ख़बर आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो हिक हिक क़ुरान जे हाफ़िज़ खे जन्नत जूं 10 सीटूं मिलंदियूं। घणियूं घणियूं ऐं हिक हिक आलिम खे 70 सीटूं मिलंदियूं। घणियूं मिलंदियूं। ज़रदारी साहब की जन्नत जूं घणी सीटूं मिलंदियूं। चाचे कायम अली जा तव्हांजा MNA MPA तव्हांजा बोतार सरदार खान नवाब घणी मिलंदियूं उन्हनि खे। सम्झो त सभु ॻाल्हि त सिधी आहे, पर यार सिधी आहे। अल्लाह अकबर। मां दुआ कयां थो त अल्लाह हिन तकरीब खे क़बूल फरमाए। मां जेको चयुमि अल्लाह से मंज़ूर मक़बूल फरमाए। मां बि थकल हाँ, तबीयत भी ठीक न है, वधीक ॻाल्हाइण जी हिम्मत भी कान्हे। इन्हनि लफ़्ज़नि ते इक्तिफ़ा कयां थो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। अल्लाहुम्मा अइन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्न इबादतिक। अल्लाहुम्मा अस्तर औरातिना व आमिन रौआतिना। अल्लाहुम्मा अस्तर औरातिना व आमिन रौआतिना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन रऊफ़ुन रहीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। रब असीं असां सभिनी जे ग़लतियुनि गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे सगीरनि कबीरनि गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे ज़ाहिरी ऐं मख़फ़ी गुनाहनि खे माफ़ फरमा। रब असीं असां सभिनी खे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा, जाबिरनि जे जबर खां बचा, हासिदनि जे हसद खां बचा, दुश्मननि जे नज़र बद खां बचा। रब साईं जिन तुंहिंजनि ॿारनि खे औलाद न आहे उन्हनि खे सालिह औलाद अता फरमा। जिन जी औलाद फर्मा बरदार न आहे उन्हनि जे बचड़नि खे फर्मा बरदार बणा। रब साईं हिननि सभिनी खे बचनि जूं ख़ुशियूं नसीब फरमा। रब साईं जेके तुंहिंजा बाना या तुंहिंजूं बानियूं बीमार आहिनि सभिनी खे शिफ़ाए कामिला ऐं आजिला अता फरमा। रब साईं सभिनी बीमारनि खे शिफ़ाए कामिला ऐं आजिला अता फरमा। दर्दमंदनि जे दर्दनि खे दूर फरमा। परेशान हाल बाननि जे परेशाननि खे दूर फरमा। रब साईं जेके तुंहिंजा बाना परेशान आहिनि उन्हनि सभिनी खे सुकून क़ल्बी ऐं इत्मीनान क़ल्बी अता फरमा। रब साईं हिननि सभिनी जे हलाल रोज़ी में बरकत फरमा।
रब साईं हिननि सभिनी जे हलाल रोज़ी में बरकत फरमा। रब साईं हिननि सभिनी जे हलाल रोज़ी में बरकत फरमा। रब साईं ठेड़ी जे हिन शहर खे क़यामत ताईं क़ुरान जे बरकत सां आबाद फरमा। या अल्लाह ठेड़ी जे मुंहिंजे अमड़िन खे भेनरुनि खे न्याणियुनि खे क़ुरान जे बरकत सां आबाद फरमा। रब साईं ठेड़ी असांजे मुजाहिदनि जो मरकज़ आहे। या अल्लाह ठेड़ी असांजे मुवहिदनि जो मरकज़ आहे। या अल्लाह ठेड़ी असांजे इल्म व इरफान जो मरकज़ आहे। रब साईं तोखे तुंहिंजे पाक नालनि जो वास्तो, तोखे तुंहिंजे अस्माए हुस्ना जो वास्तो, तोखे तुंहिंजे इस्म आज़म जो वास्तो ठेड़ी जे सभिनी नंढनि खे वॾनि खे जवाननि खे पोढ़नि खे अमड़िन खे भेनरुनि खे न्याणियुनि खे दीन सां मुहबत अता फरमा। इन्हनि सभिनी खे दीन सां मुहबत अता फरमा। हिन सॼे तक खे तर खे जूई खे इलाइक़े खे दीन जे बरकत सां आबाद फरमा। रब साईं हिन दुआ में जेके तुंहिंजा ॿाना शरीक आहिनि या घरनि में वेठल मुंहिंजूं अबड़ियूं भेनरियूं ऐं न्याणियूं जेके लाउड स्पीकर जे आवाज़ ते हिन दुआ में शरीक आहिनि, रब साईं तूं सभिनी ते पंहिंजी बाज फरमा, सभिनी ते पंहिंजी करम नवाज़ी फरमा। तू अलीमुन बिज़ाति सुदूर आहे, तू सभिनी जे सीननि जे राज़नि खे ॼाणे थो। रब साईं सभिनी जूं जाइज़ हाजतूं पूरियूं फरमा, सभिनी जूं जाइज़ मुरादूं पूरियूं फरमा। रब साईं हिन मस्जिद ऐं मदरसे खे क़यामत ताईं आबाद फरमा, सभिनी मस्जिद मदरसनि जी हिफ़ाज़त फरमा। रब साईं असांजो मोहतरम भाउ मौलाना इरफान साहब, रब साईं पंहिंजे बाने खे सिहत ऐं आफ़ियत अता फरमा, पंहिंजे बाने खे सिहत ऐं आफ़ियत अता फरमा। रब साईं पंहिंजे बाने जे इल्म अमल में मज़ीद बरकतूं नाज़िल फरमा। रब साईं जिन तुंहिंजनि ॿारनि जी दस्तारबंदी थी आहे उनजे ज़िंदगियुनि में बरकत फरमा, उनखे दीन जे ख़िदमत जे लाइ क़बूल फरमा। रब साईं उन्हनि खे पंहिंजे अबे अम्मा जे लाइ अखियुनि जो ठार बणा। रब साईं हिन दुआ में जेके तुंहिंजा ॿाना शरीक आहिनि या पर्दे जे एहतिमाम सां हिन दुआ में जेके मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं ऐं न्याणियूं शरीक आहिनि, सभिनी जे बचनि खे दीनदार बणा। या अल्लाह सभिनी खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणा। रब साईं असांखे कलमे जी ज़िंदगी ऐं कलमे ते मौत अता फरमा, ईमान जी ज़िंदगी ऐं ईमान ते मौत अता फरमा। क़यामत जे ॾिहाड़े मिठड़े मोहम्मद करीम साईं जी शफ़ाअत नसीब फरमा। रब साईं असां सभिनी खे रोज़ानो 5 वक़्तनि जी नमाज़ नसीब फरमा, रमज़ान जा रोज़ा नसीब फरमा, काबे जो हज नसीब फरमा, पाक मोहम्मद मीर जे पाक रोज़े जी ज़ियारत नसीब फरमा, मालनि जे ज़कातुनि जे अदायगी जी तौफ़ीक़ नसीब फरमा। रब साईं असां सभिनी खे ख़ैर जे कमनि में ख़र्च करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। असांखे गंदी संगत खां बचा, गंदी सोहबत खां बचा, शैतानी अमलनि खां बचा। रब साईं असां सभिनी खे पंहिंजे कहर ऐं पंहिंजे ग़ज़ब खां बचा, पंहिंजी कावड़ ऐं पंहिंजी नाराज़गी खां बचा। रब साईं कदम कदम ते असांजी नुसरत ऐं मदद फरमा। रब करीम जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां दीन जे सरबुलंदी जे लाइ जेका मेहनत थी रही आहे, इन मेहनत खे मंज़ूर व मक़बूल फरमा। रब साईं असांजे सभिनी बुज़ुर्गनि जी हिफ़ाज़त फरमा, असांजे अकाबिर जी हिफ़ाज़त फरमा, असांजे ख़ानकाहुनि जी हिफ़ाज़त फरमा, असांजे मुर्शिदनि जी हिफ़ाज़त फरमा ऐं ख़ासि तरह सां क़ाइद मिल्लत इस्लामिया, क़ाइद जमीयत, क़ाइद हुरियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जी हिफ़ाज़त फरमा। रब करीम मौलाना फज़लुर रहमान साहब जी ज़िंदगी में बरकत फरमा ऐं मौलाना जे साए खे असांजे सिरनि ते तंदेर क़ाइम फरमा। रब साईं हिन नुबवी झंडे जे साए में असांखे हिन धरती ते शरीयत जे निज़ाम जे निफ़ाज़ जी तौफ़ीक़ नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़ि सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।